वठी मुसलमाननि मां हया ऐं ग़ैरत जो ॾेवालो कढियो पियो वञे। पैसनि जी लालच ॾेई मुसलमान मां पर्दो खसियो पियो वञे। शराब आम आहे, जुआ आम आहे, मिलावट आम आहे, हर शइ 2 नंबर जी आहे। खीर 2 नंबर, मक्खण 2 नंबर, ऑयल 2 नंबर, ग्रीस 2 नंबर, पेट्रोल 2 नंबर, डीजल 2 नंबर, दवाऊं 2 नंबर, सब्जी 2 नंबर, गोश्त 2 नंबर, हर शइ 2 नंबर, इलेक्शन भी 2 नंबर। सुभान अल्लाह। या बुराई बदमाशी जेका चोट चढ़ी वही है हिन मुल्क में, या कीअं बंदि थिए? वाइदनि सां। वाइदा त करियूं पिया, तबलीगी जमात सां, उहे त हलनि पिया। या बंदि थींदी पादर सां। अल्लाह जी 4 किताब नाज़िल कया, 5 पादर नाज़िल कई। सौंटो हुजे साण त गॾे गोई न करे। असांखे ॾियो भला। साईं मलक साहब वेठो आहे, साईं गुल मोहम्मद मलक साहब कारी साहब वेठो आहे। साईं खे DSP था करियूं सकरन जो। सैदाबाद जो कहिड़ो मौलवी आहे, उनखे उहिदो ॾियां। मौलवी मुख्तियार खे DSP करियूं था सैदाबाद जो। असीं ॾाढी नारा मुला सभु पुलिस में था भर्ती थियूं। हिन वक़्तु जेके पुलिस वारा आहिनि तन सभिनि जा जहाज़ भरे समुंड में ॿोड़ियूं था, त घणेई किन कयो अथव। राशिद मोहम्मद के वज़ीर आला था करियूं, साईं मौलाना फज़ल रहमान के वज़ीर आज़म था करियूं। राशिद मोहम्मद वज़ीर आला सिंध, असीं मुला पुलिस में भर्ती थिया तूं। सैदाबाद में हिकिड़ो मौलवी मस्जिद में बांग ॾे, 60 मुला बंदूकूं खणी शहर में गड़ी पवनि। नमाज से हलो था न था हलो, क्या था जोड़े? ये कसम खुदा ये अच्छी दाढ़ी आ रही है, ये पत्थर फिरे रही पलीत कांच सां पहिरीं सफ़ में 150 रकातो नफ़ल। अल्लाह नमाज तूं की कोन पढ़ंदे, कानून कोन्हे बाबा। मुझी अद्दी, मुझी अम्मा तू पर्दो कर, मुझी माँ, मुझी भेण पर्दो कर। माहौल खराब लगो पियो आहे। हैरानी आ रहो। ये टॉफी है मुझे हथ में, ये टॉफी बंद है, पन्नी लगल है हिनखे। हिनखे रखी छॾियो, हिन ते मख न वेंदी, छो त ये बंद आहे। हिन ते मख न वेंदी, पर हिनखे खोल, हिनखे खोले, हिन जो पर्दो ख़तम कर, पर्दो ख़तम करे खोले, हिनखे उघाड़ो करे रख, मखियूं अची वेंदियूं। जेकॾहिं माई पर्दे में बंद आहे त का बि मख कोन ईंदी, पर जेकॾहिं माई तां पर्दो हटाईंदे त कई मखियूं अची वेंदियूं। इन करे इस्लाम चए थो त माई खे ढकियो। ख़बरदार, मस्जिदूं खोड़ आहिनि, गिलाफ़ बैतुल्लाह खे आहे, किताब खोड़ आहिनि, गिलाफ़ क़ुरान खे आहे, औरतूं खोड़ आहिनि, पर्दो मुस्लमान माई इज़त वारी खे आहे। पर्दो इज़त जी निशानी आहे। मुंहिंजी अम्मा, मुंहिंजी माउ, पर्दो कर। जदीद दौर आहे। ए मुल्ला दकियानूसी पुराने दौर जूं ॻाल्हियूं पिया कनि। वञ अस्पताल में त मायूं ई मायूं, कॉलेज मायूं ई मायूं, कॉलेज भरिया पिया आहिनि, यूनिवर्सिटियूं भरियूं पियूं आहिनि, अस्पतालूं भरियूं पियूं आहिनि, बाज़ारूं भरियूं पियूं आहिनि। बैंक ते माई वेठी आहे, दुकान जे काउंटर ते माई वेठी आहे। ॿियो त ठहियो, पर टूल प्लाज़ा ते बि मायूं वेहारूं आहे। गाॾी जो टैक्स 30 रुपया, जवान 100 जो नोट छॾे पिया वञनि। रखी छॾो, रखी छॾो, पोइ वरी मिलंदासीं। माइयुनि खे इस्तेमालु करियो। या बेपर्दगी कीअं बंदि थिए? हवाई जहाज़नि में था वञूं, हज उमिरि ते तबादड़ियूं ऐं मिड़ियूं, वञूं केॾां, बाज़ारूं भरियूं पियूं आहिनि। जॾहिं कानून हुजे त अॼु खां पोइ जेकॾहिं का बि माई बेपर्दा ॾिठी वई त हुनखे 25 साल टी पोइ हुनजे मुड़ुस खे 40 साल। कानून पास करे लठ फेराए, नंढियूं जेके यंग आहिनि उहे त ठहियो, पर जेके पोड़ियूं आहिनि
80-90 सालन जो खार का जड़े मौजा इंशाअल्लाह ताला 13 मीटर वारो असली बुरको तुर्की टोपी वारो पाईंदी जंहिंमें विचड़ंदी वेंदी तो चंपल भी कारी आया गाड़ी आ जेकर चाहियो था मुल्क सुधरे जेकर चाहियो था तो मुल्क के अंदर को अमन अचे जेकर चाहियो था तो मुल्क में अल्लाह जे कुरान वारो निज़ाम अचे तो आलमन जा हथ मजबूत करियो आलमन का सवाइ हिन मुल्क जो हाणे को ॿियो बि सुधारो कोन्हे 75 साल तव्हां आज़मायो आहे हाणे त आलमन जो वारो आहे आलमन खे वारो ॾियो जेकॾहिं न त पोइ जीअं पोची अंदरि पिया वेंदा जीअं पोची मुल्क तबाही ॾांहुं पियो वेंदो आख़िरी सहारो जेकॾहिं हिन मुल्क जे सुधरण जो आहे त अल्लाह जे क़ुरान वारो निज़ाम आहे ऐं उहो तव्हांखे आलमन खां मिलंदो जेके दोस्त इन प्रोग्राम में आया आहिनि उन्हनि सभिनी दोस्तनि खे इहा मुअदबाना गुज़ारिश आहे त हिन तहरीक जे दौर में जेका हिन वक़्तु बदमाशी थी आहे उलमा सां जेका ज़्यादती थी आहे अवाम जे फ़ैसिले ते जेको धाड़ो हयो वियो आहे इन जे ख़िलाफ़ जमियत उलमा इस्लाम ऐं जीजीए मैदान ते आहे तहरीक जो ऐलान आहे थी सके तो अॻियां हली करे जिहाद जो बि ऐलान थिए छो त मौलाना फज़ल रहमान साहब चई चुका आहिनि त फ़ैसिलो हाणे ऐवाननि में कोन थींदो मैदाननि में थींदो राशिद महमूद चई चुको आहे त तव्हां सदाई असांखे भाई अब्दुल वहाब तबलीगी जमात वारी शकिल में असांखे ॾिठो आहे पर हाणे इंशाअल्लाह जमियत वारी शकिल में ॾिसंदा जेके जेके दोस्त उलमा जमियत उलमा इस्लाम ऐं उलमा जा हामी ऐं मददगारनि इन प्रोग्राम में उहे हथ मथे खणी वाइदो कनि त इंशाअल्लाह जमियत उलमा तकबीर जमियत उलमा इस्लाम जमियत उलमा इस्लाम इंशाअल्लाह इन सिलसिले में 22 तारीख़ ख़मीस जे ॾींहुं सईदाबाद टूल प्लाज़ा ते जमियत उलमा इस्लाम जे तरफ़ खां धरणो लॻंदो रोड ब्लॉक थींदो जंहिंमें ख़ासि महिमान अल्लामा राशिद महमूद सोमरो ऐं साईं अब्दुल कयूम हालिद शरीफ़ वारा हूंदा तव्हां सईदाबाद जा ऐं पस गिरदाई जा राजन भागन जा जेके बि दोस्त आहियो इन्हनि खे दावत आहे बल्कि मुअदबाना गुज़ारिश ऐं अपील आहे त वक़्तु जिहाद जो आहे महिरबानी करे क़ुर्बानी ॾेई उलमा जो बाह के मजबूत करियो ऐं उलमा जो साथ ॾियो 22 तारीख़ ख़मीस जे ॾींहुं 10 बजे तव्हां सईदाबाद टूल प्लाज़ा ते पहुची उलमा जे हथनि खे मजबूत करियो चओ इंशाअल्लाह सभु शरीक थींदासीं अल्लाह तबारक व तआला पोयां तक़रीरूं त खोड़ थींदियूं आलम सगोरा ॿिया पाइनि पर आउं ॾिसां थो त तव्हां जेके बि मुस्लमान भाइर आया आहियो इन्हनि में केतिरो जज़्बो आहे उन्हनि जी मूंखे ख़बर पवंदी तव्हांजे आमीन मंझां त ॾिसूं आमीन आस्ते था चवनि वॾे सॾ था चवनि बरे सूर सां था चवनि ऐं दिलि जे शौक़ सां था चवनि उहा ख़बर तव्हांजे आमीन मां पवंदी या अल्लाह जेके मुजाहिद मुस्लमान अॼु सकर अॼु सईदाबाद जे जलसे में शरीक थिया आहिनि इन्हनि सभिनी मुस्लमाननि खे जज़्बा जिहाद नसीब फरमा ऐं शहादत जो मौत नसीब फरमा अल्लाह या अल्लाह तू मुझे कबूल फरमाए व आखिर दावाना वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।